अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आहियां तव्हांजो मेज़बान धनी बख्श बारी जो ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। अॼु असां सिंध जे तारीख़ी हंध बबरलो बाईपास वटे पहुतल आहियूं। बाईपास वटे सिंध जे वकीलनि जे तरफ़ां ॿार कराची के सदर आमिर नवाज़ वड़ा के तरफा जो धरणे जो ऐलान किया वियो। वो धरणो बबरलो बाईपास ते लगल अॼु 5 ॾींहुं थी वियो। धरणो जारी है। बबरलो बाईपास वटे हज़ारनि की तइदाद में सिंध की कुंड कुड़छ का वकीलन समेत आम मानू मुख्तलिफ सियासी समाजी कौम परस्त पार्टी जा जेके कारकुन वडे अंग में जेके हिते पहुता आहिनि। धरणो असां धरणे खां हींअर तकरीबन किलोमीटर परे आहियूं। धरणे के किलोमीटर परे होंदे तव्हां ॾिसंदा मुझे बैकग्राउंड में तो तमाम वडी कारकुनन की रश है, वकीलन की रश है। सिंध के मुख्तलिफ इलाइकन ज़िलन में जेके वडी तइदाद में कारकुन अचन पिया ऐं उहे जेके सिंधु दरिया के मथां ठहंदड़ 6 तकरारी जेके कैनाल आहिनि, चोलिस्तान कैनाल, ग्रेटर थल कैनाल, रेडी कैनाल ऐं ॿिया जेके कैनाल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध के माण्हुनि जो ही तारीख़ी एहतजाजी धरणे में असां जी हैदराबाद का निकितासीं। हैदराबाद निकरण का पोइ मचारी का वेंदे बबरलो बाईपास ते हज़ारनि की तइदाद में जेके गुड्स ट्रांसपोर्ट मुसाफ़िर गाड़ियों टालर वडी तइदाद में बीठल हुआ। कोयले जो गाड़ियों, डीज़ल, पेट्रोल, ऑयल जो गाड़ियों, ॿियो जेको पंजाब जे तरफ़ सामान वञे तो उन्हनि जूं गाड़ियों हिते बीठल हुयूं। ॿिन्ही तरफ़नि खां हज़ारनि की तइदाद में गाड़ियों बीठल आहिनि। अॼु सॼो ॾींहुं वफ़ाक़ सरकार जा नुमाइंदा वकीलनि सां ॻाल्हियुनि जे लाइ पहुता हुआ। उन्हनि कोशिश कई तो वकीलन सां ॻाल्हियूं करे जेको धरणो खत्म करायूं, पर वकीलन चयो है तो ही धरणो तरे खत्म थदो जॾहिं वफ़ाक़ सरकार कैनालन के खिलाफ नोटिफिकेशन जारी नथी करे। तेसी ताईं ही एहतजाज जारी रहंदो। हींअर जेको सिंध सरकार जो वज़ीर आला सिंध ऐं पानी वारो वज़ीर जो जाम खान छोरो उहे शहबाज शरीफ सां मुलाकात लाइ इस्लामाबाद रवाना थी विया। उते ॻाल्हियूं हलन पियूं। जॾहिं त फैसलाबाद पंजाब जा जेके सनतकार आहिनि उन्हनि भी प्रेस कॉन्फ्रेंस कई है तो असां वटि जेको है पोरियतन जे लाइ जेको फैक्ट्री में माल अचे तो वो माल खत्म थी वियो है। हुकूमत वफ़ाक़ी सतह ते सिंध सरकार सां ॻाल्हियूं करे ये धरणो खत्म कराए 10 कलाकनि जे अंदर जेकर धरणो खत्म नथो थिए तो सनतकार पंजाब जा वेही रहंदा, हज़ारे मज़दूर रोडन ते अची वेंदा। असांखे पगार ॾियण जे लाइ पैसा न आहिनि। ही जेको सिंध जे माण्हुनि जो एहतजाज है मुसलसिल 8 महीननि खां सिंध जा माण्हू पुरअमन जदोजहद के जरिए पुरअमन एहतजाज करे वफ़ाक़ सरकार के बुधाइण चाहिनि पिया तो सिंधु दरिया जो पानी असीं चोरी करण न ॾींदासीं, पर वफ़ाक़ सरकार बज़िद शहबाज शरीफ जी हुकूमत बज़िद है जेको कैनालन वारो फैसलो वापस न पई वठे। नतीजे में इहो थियो है तो सिंध जा कौम परस्त, सिंध जा आम माण्हू, हारी सियासी माण्हू, उन्हनि सां गॾु शागिर्द, वकील जेके आहिनि उहे रोडनि ते आहिनि। सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। असां जेको हींअर बबरलो बाईपास वटे पहुता हिते असांखे अजीब मंज़र ॾिसण में आहिनि। कारकुननि में एॾो जोश जज़्बो, एॾो वकीलनि में जोश जज़्बो आहे। सिंध जा माण्हू कंहिं बि रीति ही धरणो ख़त्म करण जे लाइ तयारु न आहिनि। वफ़ाक़ सरकार कोशिश करे पई ॻाल्हियुनि जे ज़रिए त वकीलनि खे उथारियूं, वकीलनि जो ही धरणो ख़त्म करायूं, पर वकील भी कंहिं बि रीति कंहिं बि सूरत में धरणो ख़त्म करण जे लाइ तयारु आहिनि। ऐं तव्हांखे मंज़र ॾेखारियां पियो त ही बबरलो बाईपास वटे ॾिसो त हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि सिंध जा माण्हू पहुतल आहिनि। सिंध जा माण्हू जेको कैनाल समूरा नामंजूर सिंध जूं ज़मीनूं जेके कंपनी के ॾिनियूं आहिनि उहे सिंध जूं ज़मीनूं जेके कंपनी खे सिंध सरकार फौरी तौर वो जेके लीज़ूं आहिनि ॾिनल उहे कैंसल करे सिंध जे माण्हुनि में जोश जज़्बो जेको नज़र अचे पियो उहो तमामु वॾो नज़र अचे पियो। सिंध जे माण्हुनि MRD जी तहरीक खां वेंदे 1 यूनिट कैन ऐं कालाबाग डैम जी तहमीर ॿिटे निज़ाम के खिलाफ़ जेके मुसलसिल पुरअमन जदोजहद करे उहे मुतालबा मंझराया, हुकूमत के गोॾा खोड़ाया। सिंध जे माण्हुनि इहो फ़ैसिलो करे छॾियो त कैनाल जेके समूरा सिंध दरिया के मथां सिंध जे दरिया के माण्हुनि जो पानी जेको चोरी करण की कोशिश कई पंहिंजे उहो जेसिताईं फ़ैसिलो वापस न वठंदा एहतजाज जारी रहंदो। सिंधु दरिया सिंध के 7 करोड़ माण्हुनि जो जियापो आहे। सिंधु दरिया सिंध के मुआणनि, सिंध के हारिन, सिंध के आम माण्हुनि जो जियापे जो सहारो आहे। सिंध जो माण्हू ये समझे तो त सिंधु दरिया असांजो पालनहार आहे। जॾहिं उहो पालनहार असांजे पालनहार ते केरु कब्ज़े करण की कोशिश करे तो सिंधी माण्हू कंहिं बि रीति क़बूल न कंदा। बबरलो बाईपास वटे जज्बाती मंज़रनि, वकीलनि समेत आम माण्हू, कौम परस्त कारकुन नारा भी हणनि पिया, जुमरियूं भी हणनि पिया, वफ़ाक़ के खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कनि पिया, चवनि पिया त कैनाल समूरा नामंजूर। पंहिंजे मेज़बान धनी बख्श बारी जो ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलाम।